नमस्कार, मां आहियां प्रदीप बजाज। अचो त ॾिसूं सिंधीअ में ख़बरूं। राजकोट जी जिला पंचायत हथ करण भाजपा जी कोशिश। अॼु राजकोट जिला पंचायत जी सामान्य सभा थींदी, जंहिंमें कांग्रेस जेका पक्ष में आहे ऐं बीजेपी विपक्ष में आहे। पर बीजेपी जो दावो आहे त कांग्रेस जा 24 मेंबर भाजपा जे संपर्क में आहिनि ऐं भाजपा जिला पंचायत उन्हनि जे ज़रिए पंहिंजी सत्ता आणणु चाहे थी। राजकोट जी जिला पंचायत जी सभा में एक कार्यकर्ता की मौत। राजकोट जे जिले पंचायत जी सामान्य सभा में बोलाचाली दरमियान रमेश भाई ताड़ा नाले एक कार्यकर्ता बेहोश थी पियो ऐं पोइ उनखे हॉस्पिटल खणाए विया, जिते उनजो मौत थियो। भाजपा जे कार्यकर्ताउनि में शोक जी लहर फैलिजी वई। चयो पियो वञे त दिल जी बीमारी सबबि उनजो मौत थियो हो। अमरेली जे राजूला धातरवड़ी नदीअ मां रेतीअ जी चोरी। मिलियल ॼाण अनुसार 51 करोड़ 98 लखनि जी रेतीअ जी चोरी थी आहे। खाण विभाग जे सुपरवाइज़र अहिड़ी फरियाद पुलिस में लिखाई आहे। पुलिस केस दाख़िल करे ॾोहारियुनि खे पकड़ण जी गतिविधि तेज़ कई आहे। इंजीनियरिंग में अॼु खां फेस टू फेस दाख़िला शुरू। डिग्री इंजीनियरिंग में 8539 शागिर्दनि खे घुरायो आहे ऐं ईअं चयो पियो वञे त इंजीनियरिंग में 28,000 सीटूं ख़ाली आहिनि। अहमदाबाद जे LD इंजीनियरिंग कॉलेज में इहो प्रोग्राम रखियो वियो आहे। गुजरात जे अलग अलग जिले में गुरु पूर्णिमा मल्हाई वई। हिंदू शास्त्रनि में गुरुअ जी विशेष महिमा आहे। श्रद्धा सां गॾु भक्त गुरुनि जो आशीर्वाद वठी पाण खे धनभागी सम्झंदा आहिनि। अॼु सुबुह खां वठी सभिनी मंदरनि में श्रद्धालुअनि जी भीड़ ॾिसणु अचे पई। अहमदाबाद जे छारा नगर में पुलिस मथां पत्थरबाजी। विस्पति जी राति पुलिस जॾहिं छारा नगर बंदि कराइण वई, तॾहिं उतां जे रहवासियुनि पुलिस मथां पत्थरबाजी कई ऐं पत्थरबाजीअ खां पोइ माहौल कर्फ्यू वांगुरु लॻणु लॻो। अॼु मुख्यमंत्री कच्छ जे दौरे ते। अॼु मुख्यमंत्री रूपाणी कच्छ में मिशन विद्या प्रोग्राम जी शुरूआत कंदो। हिन प्रोग्राम में जिन ॿारनि खे लिखणु पढ़णु नथो अचे उन्हनि खे लिखणु पढ़णु सेखारियो वेंदो।
इहो मिशन महीनो हलंदो। मुख्यमंत्री जे लाइ चुस्त बंदोबस्त। मुख्यमंत्री रूपाणी अॼु रुद्रमाता डैम ते थींदड़ प्रोग्राम में हाज़िर रहंदो ऐं वन महोत्सव जो पिणु जाइज़ो वठंदो। मुख्यमंत्रीअ जे हिन प्रोग्राम लाइ चुस्त बंदोबस्त कयो वियो आहे, जंहिं में 1100 पुलिस जवान, 6 DYSP, 15 PI ऐं 60 PSI खे तैनात करण में आयो आहे। ज़मीन जे झगड़े में थी मारामारी। बचाऊ जे आगोई नरा में ज़मीन जे झगड़े में ॿिनि धुरियुनि जे विच में मारामारी थी, जंहिं में 16 ॼणनि खे धक लॻा आहिनि। उन्हनि खे हॉस्पिटल में भर्ती करायो वियो आहे ऐं ॿिन्हिनि धुरियुनि हिक ॿिए जे साम्हूं फ़रियाद लिखाई आहे। स्कूटी ऐं कार जी टक्कर। मुंद्रा जे नवीनाड़ देशलपर रस्ते ते हिकु एक्सीडेंट थियो, जंहिं में कार सवार स्कूटीअ ते वेंदड़ 2 ॼणनि खे टक्कर हई ऐं 2 ॼणनि खे चङा धक लॻा ऐं हालत नाज़ुक। बचाऊ पुलिस दारूअ सां गॾु बुटलेगर खे पकड़ियो। ॼाण मूजिबि पुलिस हिक घर में रेड विधी, जंहिं मां 16,000 जी शराब सां गॾु बुटलेगर खे बि पकड़ियो वियो आहे ऐं पुलिस केस दाख़िल कयो आहे। आडेसर में 35 ॾांदनि जे मौत ते सवाल। आडेसर में आयल पांजरापोड़ में जंहिं में 35 ॾांदनि जो मौत थियो आहे ऐं पांजरापोड़ जे संचालकनि जो चवणु आहे त उन्हनि जे चारे में कुझु ज़हरीलो पदार्थ अची वियो आहे, इन करे उन्हनि जो मौत थियो आहे। पंद्रहं साल जूना वाहन थींदा बंदि। सुप्रीम कोर्ट जे आदेश मूजिबि 15 साल जूना वाहन रोड ते हलणु बंदि थी वेंदा। कच्छ में लॻभॻि 2,39,000 वाहन रोड ते हलणु बंदि थी वेंदा। देश में वधी रहियल प्रदूषण जे करे इहो क़ाइदो अमल में अची सघे थो, छो जो जूना वाहन प्रदूषण वधाए रहिया आहिनि। कच्छ में पाणीअ जी तंगी दूर करण जी कोशिश। ॼाण मूजिबि कच्छ में अञा ताईं सिर्फ़ु 11% ई बरसाति पई आहे, जंहिं जे करे पाणीअ जी तंगी न थिए। इन लाइ सरकार खां मंजूरी वठी करे डपर डैम खे नर्मदा जे पाणीअ सां भरियो वेंदो ऐं माड़िया कच्छ ब्रांच कैनाल में बि पाणी छॾियो वेंदो। वायोर खां कोटेश्वर ताईं ठहंदी रेलवे लाइन।
रेलवे लाइन जे लाइ भुज में प्रोजेक्ट जो प्रेजेंटेशन करण में आयो, जंहिं जे लाइ GIDB सहायता कंदी। इन रेलवे लाइन जे करे टूरिस्ट ऐं वापार में वाधारो थींदो। जिग्नेश मेवाणीअ जी नखत्राणा में सभा। राष्ट्रीय दल अधिकार मंच द्वारा वडगाम जे धारासभ्य जिग्नेश मेवाणीअ जी हिकु सभा जो आयोजन कयो वियो, जंहिं में इन सरकार जी निंदा कंदे चयो त भारत देश कुड़मियुनि ऐं कामदारनि जो देश आहे, पर उन्हनि खे का बि सहूलियतूं नथियूं मिलनि ऐं जवाननि खे रोज़गार ॾियण में सरकार नाकामयाब रही आहे। सदीअ जो वॾो चंड ग्रहण अॼु गुरु पूनम जी राति सदीअ जो वॾो चंड ग्रहण आहे। इहो ग्रहण 3 कलाक 55 मिंट हलंदो। कच्छ में इहो ग्रहण जी छाया राति जो 11:45 पवंदी। हिकु सूरदास गुरुअ हज़ारनि खे सेखारी संगीत विद्या। चतुर सिंह जाडेजा नाले हिकु सूरदास कच्छ जे हज़ारनि शागिर्दनि खे संगीत विद्या सेखारी आहे ऐं उन्हनि मां 30 ॼणा संगीत में विशारद थिया आहिनि ऐं अञा ताईं शागिर्दनि खे हू संगीत जो ज्ञान ॾेई रहियो आहे। अहमदाबाद के कोतरपुर में आयल प्रेम प्रकाश आश्रम में मल्हाई वही गुरु पूर्णिमा। प्रेम प्रकाश आश्रम में अज सुबह जो 7 बजे का 10 बजे ताईं सत्यनारायण जी कथा ऐं आरती करे गुरु पूर्णिमा जो उत्सव धाम धूम सां मल्हायो वियो। साईं मोनूराम जन का संगत अज जे ॾींहुं आशीर्वाद वठी पंहिंजो जीवन सफल कयो।
अहमदाबाद के कुबेरनगर में आयल लीलाशाह धाम में मल्हाई वई गुरु पूर्णिमा। अहमदाबाद में आयल स्वामी लीलाशाह धाम में सुबह जो आरती करे स्वामी लीलाशाह जी मूर्त ते फूल मालाऊं चाढ़ियूं वयूं ऐं पोइ हवन जो पिणु आयोजन कयो वियो। अहमदाबाद जूं ख़ासि हस्तियूं हाज़िर रहियूं हुयूं। बोलो साईं लीलाशाह महाराज की जय। बोलो सतगुरु स्वामी लीलाशाह महाराज की जय। थोड़े 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 दिन डाला पुड़िया पुड़िया थोड़े भाई घंटे सोने में घंटे दो 1 किलोमीटर बाद अहमदाबाद के बंगला एरिया में आयल लीलाशाह धर्मशाला में मल्हाई वई गुरु पूर्णिमा। स्वामी लीलाशाह धर्मशाला बंगला एरिया में अॼु सुबुह जो आरती ऐं हवन खां पोइ प्रसादीअ जो पिणु आयोजन कयल हो। सभिनी श्रद्धालुनि साईं लीलाशाह जे तस्वीर ते गुल चाढ़िया।
हिक नज़र अॼु रिलीज़ थींदड़ फिल्मुनि ते। अॼु खां थिएटर में 2 फिल्मूं रिलीज़ थियूं आहिनि। पहिरीं आहे मिशन इम्पॉसिबल, ॿी आहे साहिब बीवी और गैंगस्टर ऐं टी आहे नवाबजादे। शेयर बाज़ार में रौनक। शेयर बाज़ार जी ॻाल्हि कयूं त अॼु शेयर बाज़ार में निफ्टी 111.05 पॉइंट वधी करे 11,278.35 ते बंदि थी ऐं BSE में 352.21 वधी करे 37,336.85 ते बंदि थी। अॼु सोन जो अघु रहियो 22 कैरेट 29,450 10 ग्राम, 24 कैरेट 32,220 10 ग्राम। अॼु चांदीअ जो अघु 38,048 रुपया पर केजी रहियो, जेको कल्ह खां 277 रुपया घटि आहिनि। दोस्तों, ही हुयूं अॼु जूं ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे साॻे ई टाइम। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी TV।